ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। घोटकी अचे राजा हाउस जूं रौनकूं हिकु भेरो ॿीहर बिहाल थी वयूं। महर सरदारनि जे पीपल्स पार्टीअ में शमूलियत बाद सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा खान महर पारां राजा हाउस घोटकीअ ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जो कठु घुरायो वियो। राजा हाउस घोटकीअ ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सर समेत सभई माण्हुनि शिरकत कई। सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा खान महर इलेक्शन कैंपेन जी शुरूआत राजा हाउस घोटकीअ खां शुरू करे छॾी। PSA जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे माण्हुनि शिरकत करे पीपल्स पार्टीअ जी मुकमिल हिमायत जो वचन पिणु कयो। कार्नर गॾिजाणीअ खे ख़िताब कंदे सरदार राजा खान महर जो चवणु हुयो त पीपल्स पार्टी सिंध अंदरि मज़बूत पोज़ीशन में आहे। संदसि चवणु हुयो त घोटकी सखर शिकारपुर में मुकमिल तौरु क्लीन स्वीप कंदी। धारे जा भाइर मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां राब्तो करण में कोशिशुनि में आहिनि, पर संदन पीपल्स पार्टी खां सवाइ उन्हनि जी का बि हैसियत नाहे। हुननि वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। घोटकी शहर में संदन पारां ॾिनल स्कीमूं रोलड़े जो शिकार थी वयूं आहिनि। इलेक्शन बाद समूरियूं स्कीमूं मुकमिल कयूं वेंदियूं। कार्नर गॾिजाणीअ खे वधीक ख़िताब कंदे हुन चयो त मोहतरम जनाब सरदार अली नवाज खान घोटो साहब, मोहतरम जनाब सैयद असगर अली शाह साहब, असांजी घोटकी शहर जा पीर साहिबान, असांजी आरई बिरादरी जा मोज़िज़ दोस्त, रुक बिरादरी, लगारी बिरादरी, शाहानी बिरादरी, संगड़ बिरादरी, चाचड़ बिरादरी, मीरानी बिरादरी, असांजी घोटा बिरादरी, तमाम घणियुनि बिरादरियुनि जा दोस्त हिते मौजूद आहिनि। मां सभिनि जो नालो नथो वठी सघां, पर मासां जेके हिते गॾु वेठा आहिनि ऐं जेके आख़िरी लाइन में वेठा आहिनि, मां सभिनी दोस्तनि खे अस्सलामु अलैकुम चवां थो, भलीकार चवां थो ऐं ख़ुशि आमदीद चवां थो। तव्हां सभिनि जी महिरबानी। जेके बि मोज़िज़ दोस्त आहियो, सभिनी क़ौमनि जा असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहियो। असां खानगढ़ वारनि जी हिकिड़ी रवायत रही आहे, असां इज़त ॾेई इज़त वठण वारा आहियूं, असां पाण इज़त वारा आहियूं। असां सिक मोहबत जो तालुक़ु पंहिंजे हल्के जे अवाम सां, पंहिंजी सिंध जी अवाम सां हर हिक सां हमेशह रखियो आहे। कॾहिं बरोच जामोट जो तासुब न कयो आहे, कॾहिं हिंदू मुस्लमान जो तासुब न कयो आहे। जेके बि असांजी बिरादरियुनि जा दोस्त असां सां आहिनि, असां सां पार्टी में रहिया आहिनि, कॾहिं न बि रहिया आहियूं, पर असां हर कंहिं सां पंहिंजो बिरादरी रस्तो रखियो आहे, भाइपी वारो रस्तो रखियो आहे, दिलि सां सभिनि जी इज़त कई आहे, ख़िदमत कई आहे। इंशाअल्लाह ताला अॻियां बि बहितर ज़िंदगी आहे, तव्हां दोस्तनि जी ख़िदमत कंदासीं ऐं बराबरी जी बुनियाद ते इंशाअल्लाह ताला ख़िदमत कंदासीं। मां पंहिंजे घोटकी जे मीडिया जे दोस्तनि जो बि, उर्दू ॻाल्हाइण वारा दोस्त, मीडिया वारा, सिंधी ॻाल्हाइण वारा दोस्त, असांजी दीवान बिरादरी, इन सभिनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जंहिं वॾे अंग में अॼु हिते शिरकत कई आहे। अॼुकल्ह मीडिया जो दौर आहे, इन जे ज़रिए आवाज़ असां पंहिंजे अवाम ताईं, सिंध ताईं, पूरे पाकिस्तान ताईं, बल्कि पूरी दुनिया ताईं इन मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए आवाज़ वञे थो। इंशाअल्लाह ताला हे सभई दोस्त बि इनखे सुठी कवरेज ॾींदा ऐं इहे ख़बरूं आम माण्हुनि ताईं, पूरे हल्के ताईं पहुचंदियूं इंशाअल्लाह ताला। जी सियासत हमेशह अमन वारी सियासत रही आहे। सरदार गुलाम खान महर हुजे, मुंहिंजो वालिद साहब सरदार अली और खान महर हुजे, उन्हनि हमेशह असांजी तरबियत कई ऐं असांखे सेखारियो त बाबा अलाह साईं पाण खे घणो कुझु ॾिनो आहे, रिज़्क़ पंहिंजो कुशादो आहे। जेके बि हिते दोस्त ॿाहिरि रहनि था, सियासत जेकी पाण कयूं था, अवाम जी ख़िदमत लाइ कयूं था ऐं अमन जे लाइ कयूं था। जेतिरो थी सघो माण्हुनि जे कमु अचो ऐं उन खां पोइ अमन ऐं शराफ़त वारी सियासत कयो ऐं अवाम जे लाइ फ़ाइदेमंद सियासत कयो, इंतकामी कारवायूं न कयो। असां बि तव्हां ॾिठो हूंदो, सरदार अली गौर खान हुजे, सरदार मोहन खान हुजे, असांजो भाउ मरूम सरदार अली मोहम्मद खान हुजे, तोड़े मां हुजां, असां सभिनी भाइरनि जी इहा ई हमेशह ख़्वाहिश रही आहे त हिते जेके बि बिरादरियूं असां वटि रहनि थियूं, इहे सभु ख़ुशि रहनि, अमन सां रहनि ऐं इज़त सां रहनि ऐं जेतिरो थी सघे असां इन्हनि जी बहितरी कयूं। मां वरी बि इहो वाज़े लफ़्ज़नि में चवां थो, सभिनी बिरादरियुनि जे दोस्तनि खे चवां थो, जेके अॻियां वेठा आहिनि, पोईं लाइन में वेठा आहिनि, असां उहे साॻा आहियूं, असांजी पॉलिसी बि उहा साॻी रहंदी। हर दोस्त खे बराबरी ते इज़त मिलंदी। कॾहिं बि असां में तहसुब जी का सियासत असां न कई आहे, न कंदासीं, न इंतकामी कारवाई आहे, न कंदासीं।
सभे दोस्त असां लाइ मोहतरम आयो, असां लाइ क़ाबिल एहतराम आयो। इंशाअल्लाह ताला असां तव्हां सभिनि खे गॾिजी करे खणी हलंदासीं ऐं घोटकी ज़िले में जीअं अॻ में रवायतूं क़ाइमु कयूं थियूं ईअं रवायतूं क़ाइमु कंदासीं इंशाअल्लाह ताला। नारे भुट्टो घोटकी जी मजबूरी आहे, घोटकी जी मजबूरी आहे। असां जेकी सियासत कयूं था तव्हांखे पाण इल्मु आहे, असां MPA या MNA जे उहिदे जा मोहताज न आहियूं। असांखे तव्हांजी दुआनि सां अलाह साईं उहे वॾी इज़त ॾिनी आहे। हिकिड़ो मिंट आपियो त असां खानगढ़ वारनि खे तव्हां सभिनि जी दुआनि सां असां एतिरी इज़त ॾिनी आहे जो असां इन उहिदनि जा मोहताज न आहियूं। MPA MNA मिनिस्ट्रियूं इहे असांजे लाइ तमामु नंढड़ी ॻाल्हि आहिनि जो असां इहे इन उहिदनि ते अचूं था, इलेक्शन विड़ूं था त सिर्फ़ु इन करे असां महिनत कयूं था त असां पंहिंजे आवाम जे विच में रहूं ऐं ॿिए कंहिं माण्हू खे मौक़ो न ॾियूं त असांजो अमन ख़राबु करे असांजे। मां इहो ई अर्ज़ु कयां पियो त इन जज़्बे सां असां हमेशह सियासत कई आहे। अचण वारे दौर में बि खानगढ़ जी उहा ई पॉलिसी रहंदी, तव्हांजी ख़िदमत कंदासीं ऐं हिते अमन क़ाइमु कंदासीं इंशाअल्लाह ताला। पीपुल्स पार्टी जे हवाले सां मां इहो ई अर्ज़ु कंदुसि, मां तव्हांजो घणो बि टाइम न वठंदुसि, तव्हां काफ़ी देरि खां हिते वेठा आहियो, गर्मी बि थी वई आहे ऐं मानी बि लॻण वारी आहे। सभई पाण इन तकरीर खां पोइ वरी मानी खाइण हलंदासीं गॾिजी। सो मां इहो अर्ज़ु कयां पियो त ज़रदारी साहब जी वॾी महिरबानी, अली गौर ख़ान असां मिले सभई गॾु हुयासीं। अली मोहम्मद ख़ान जी वफ़ात खां पोइ मां त पीपुल्स पार्टी में रहियुमि, मां अञा ताईं बि आख़िरी टाइम ताईं बि पीपुल्स पार्टी जो MP हुयुसि, पर कुझु ॻाल्हियूं थोरा घणा इख़्तिलाफ़ात थिया जंहिंमें अली गौर ख़ान GDA में शिरकत कई, कुझु मसइला थिया जेके तव्हांखे सभु मालूम आहे। पर ठीकु आहे, उहे ॻाल्हियूं सभु गुज़री वियूं। ज़रदारी साहब सां मिलियासीं, बिलावल साहब सां मिलियासीं, बीबी फरियाल तालपुर साहिबा सां मिलियासीं, उहे सॼा मसइला तइ थी विया, उहे सभई ॻाल्हियूं तइ थी वियूं। हाणे इंशाअल्लाह ताला पीपुल्स पार्टी घोटकी ज़िले में बि मज़बूत आहे, सखर ज़िले में बि मज़बूत आहे, शिकारपुर ज़िले में बि मज़बूत आहे। असां नारे भुट्टो वज़ीर आज़म, वज़ीर आज़म। सो असां त चाहियूं था त इलेक्शनूं जेके आहिनि पुरअमन थियनि, आसानी सां थियनि। इहे टई ज़िला असां पीपुल्स पार्टी खे क्लियर करे ॾियूं ऐं उन खां पोइ ज़रदारी साहब जेकी पंहिंजी हिकमत अमली ठाहे थो, इंशाअल्लाह ताला असांजी इहा ख़्वाहिश आहे, तव्हां बि असां सां गॾिजी दुआ कयो त ज़रदारी साहब जी ऐं पीपुल्स पार्टी जी ख़्वाहिश आहे त बिलावल साहब नौजवान आहे, उन खे वज़ीर आज़म बणायूं। सिंध जी गवर्नमेंट वरी चोथों दफ़ो पीपुल्स पार्टी ठाहे त असां बि त उन ॻाल्हियुनि ते नज़र रखी वेठा आहियूं त ज़रदारी साहब कामयाबु थिए, पीपुल्स पार्टी कामयाबु थिए। पीपुल्स पार्टी गवर्नमेंट ठाहींदी त असांजा बि कम थींदा, असां वटि बि अमन रहंदो, असां वटि बि डेवलपमेंट थींदी, असां वटि बि बहितरी ईंदी। सो असांजी उन शइ ते नज़र आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं ज़रदारी साहब खे, बिलावल साहब खे कामयाबु कंदो ऐं बिलावल साहब वज़ीर आज़म थींदो। अगर पीपुल्स पार्टी के वज़ीर आज़म न भी मिलो तो एतिरियूं इंशाअल्लाह पीपुल्स पार्टी MNA जी सीटूं खणंदी जो उनखे गवर्नमेंट में जेको आहे सो वॾो शेयर मिलंदो। इंशाअल्लाह ताला सिंध गवर्नमेंट त पीपुल्स पार्टी ठाहींदी। सिंध में ज़रदारी साहब जी जेकी हिकमत अमली आहे या दानिशमंदी आहे, उन सां सभई सियासतदान जेके हिन पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में आहिनि, इहे भली केतिरो बि ज़ोर ॾियनि पर आवाम पीपुल्स पार्टी सां गॾु आहे ऐं जेतिरा बि इताद ठाहींदा ये सब कामयाब न थी सघंदा। इंशाअल्लाह ताला पीपुल्स पार्टी भरपूर तरीक़े सां कामयाब थींदी ऐं सिंध में गवर्नमेंट त ज़रूरु ठाहींदी पर इंशाअल्लाह वफ़ाक़ में बि गवर्नमेंट ठाहींदी या पीपुल्स पार्टी खे वॾो शेयर मिलंदो। इंशाअल्लाह ताला असां तव्हांजे मसइलनि खां आगाह आहियूं। हिते अमन अमान बि क़ाइमु थींदो, हिते डेवलपमेंट बि थींदी। इंशाअल्लाह ताला असां वधि में वधि कोशिशि कंदासीं त नौकरियूं घणी वठूं, माण्हुनि में अवाम में हिते बेरोज़गारी तमामु घणी आहे। असांजी इहा ई कोशिशि रहंदी इंशाअल्लाह। इन खां अलावा अगरि मुखालफ़नि ते मां थोरो ॻाल्हायां त हाणे मूंखे थोरो मौक़ो मिली वियो। असांजे पीपुल्स पार्टी में कुझु अर्सो ॿाहिरि रहियासीं या हिकु साइड ते रहियासीं। मां उन्हनि जो नालो बि वधीक न वठंदुसि, उन ते तबसरो बि न कंदुमि, तव्हां उन्हनि खे बहितर ॼाणियो था ऐं शाह साहब बि उन जे लाइ जेके लफ़्ज़ चया उहे तव्हां हक़ीक़त पाण ॼाणियो था। अगरि दायरे जा ॿाहिरि हुजनि, अगरि पीपुल्स पार्टी में न आहिनि त पोइ उन्हनि खे कहिड़ी ताक़त आहे या उन्हनि जी कहिड़ी हैसियत आहे, इहा तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। न उन्हनि वटि राज क़ौम आहे, न उन वटि ॿी का अहिड़ी ताक़त आहे, सिर्फ़ु दायरेजनि खे ताक़त आहे पीपुल्स पार्टी जी। पर असां त चाहियूं था त उहो असां सां गॾिजी हलनि न, पार्टी जे फ़ैसिलनि ते अमल कनि। भली पनो अकिल दायरेजनि में रहे,
घोटकी जी फैसला पार्टी कया असां सभु उन ते राज़ी आहियूं। हाणे अगरि जो दारे जा चाहिनि था त असांखे घोटकी बि मिले या पन्नो वाकिल में कंहिं महिल उहो GDA सां राब्ता कनि था, कंहिं महिल कंहिं ॿिनि पार्टियुनि सां राब्ता कनि था, कंहिं महिल नून लीग सां राब्ता कनि था। अगरि उहो पंहिंजी हैसियत खां वधंदा त पोइ ज़ाहिर आहे असां इहो सभु शइ पार्टी ते छॾे ॾिनी आहे। पार्टी पाण इहे फैसला कंदी, ज़रदारी साहिबु इहे फैसला कंदो। पोइ हाणे घोटकी त हुनखे न मिलंदी, पर पन्नो वाकिल मिले या न मिले इहा बि मूंखे पक न आहे। नारे भुट्टो घोटकी जी मजबूरी आहे, घोटकी जी मजबूरी आहे। सो हिननि खे 4 साल असां ॿाहिरि रहियासीं, दाव सुठो लॻी वियो, सो हे आसूदा थी विया आहिनि। बसि इहो हिननि जे लाइ बहितर आहे। बाक़ी मां हिननि खे इहा सलाह ॾींदुसि त महिरबानी करे पार्टी डिसिप्लिन जो ख़्यालु कयो, इन में तव्हांजे लाइ बहितरी आहे। बाक़ी पीपल्स पार्टी छॾे अगरि तव्हां हिते बीठो अॻ में बि तव्हां मौलवी साहिबनि जी टिकट ते बीठा हुयो, हाणे बि बीहंदव त तव्हांजो हे घोटकी जो आम अहिड़ो असरु कंदो जो वरी तव्हां बीहण जे लाइक़ु न रहंदव। नारे भुट्टो घोटकी जो आम ऐं असां सभु पीपल्स पार्टी सां गॾु असां तमामु मज़बूत आहियूं। असां अॼु हे शुरूआति कई आहे, इंशाअल्लाह ताला तव्हांजी मदद सां सुभाणे बि असांजा हिते प्रोग्राम रखियलु आहे, ॿिए ॾींहुं बि हिते प्रोग्राम रखियलु आहे। 28 तारीख़ खां पोइ इलेक्शन जो शेड्यूल ईंदो। कुझु माण्हू ॿुधाइनि था त इलेक्शनूं मत लेट थियनि, असां बि उन शइ जो इंतज़ारु कयूं था, पर असां वक़्त सिर इन करे तव्हां सां राब्तो कयूं था त पाण सभु हिक ॿिए सां राब्ते में रहूं, मेल जोल में रहूं। ऐं असां किथे ॿाहिरि में वञूं था, कंहिं महिल असां तव्हांखे हिते सॼूं था, ऐं तव्हांजी इहा बि महिरबानी त तव्हां एॾी वॾे तादाद में अची शिरकत कई आहे। सभिनी क़ौमनि जा दोस्त आहियो, मां तव्हांजो ॾाढो थोराए थो आहियां। तव्हांजी महिरबानी, तव्हां सभई दोस्त असांजे सॾ ते आया हो। इंशाअल्लाह ताला इहा पंहिंजी ॿधी रहंदी। इंशाअल्लाह ताला हर क़ौम खे असां ग़रीब अमीर खे गॾु खणी हलंदासीं। ऐं असांजी अॻ में बि मां अर्ज़ु कयो त इहा ई कोशिशि आहे, हाणे बि इहा ई कोशिशि आहे त पीपल्स पार्टी घोटकी ज़िलो, सखर ज़िलो ऐं शिकारपुर ज़िलो जिते असांजो असरु आहे, उन में क्लीन स्वीप करे ज़रदारी साहिबु कामयाबु थिए ऐं बिलावल साहिबु कामयाबु थिए। नारे भुट्टो बाक़ी 28 तारीख़ ते जॾहिं शेड्यूल ईंदो पोइ इंशाअल्लाह ताला असां सभु तव्हां सां राब्ते में हूंदासीं, तव्हां बि ईंदासीं। जीअं हमेशह घर घर ईंदा आहियूं, दर दर ईंदा आहियूं, तरीक़ेकार उहो ई रहंदो, शराफ़त जी सियासत रहंदी, मेल मिलाप रहंदो। इंशाअल्लाह ताला हिते दिसंबर जे महीने में बिलावल भुट्टो साहिबु ईंदो, बीबी फरियाल टालपुर साहिबु ईंदी, उन्हनि बि असांखे टाइम ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला उहे बि हिते ईंदा। इहे 2 महीना इलेक्शन जा अढाई आहिनि, ख़ैर सां इलेक्शन थी वञनि, पीपल्स पार्टी कामयाबु थी वञे, पोइ इंशाअल्लाह ताला असांजे तरफ़ खां बि ऐं पीपल्स पार्टी जे तरफ़ खां बि तव्हां सभिनि लाइ बहितरी आहे इंशाअल्लाह। नारे भुट्टो ॻाल्हि त कजे त घणी आहे तमामु, पर मां वरी बि तव्हां सभिनी क़ौमनि जे दोस्तनि जो जेके बि असांजे लाइ हिते आया हो, मोज़िज़ दोस्त आयो, लियाकत अली ख़ान मैसर साहिबु बि आयो आहे, पन्ने आकिल खां असांजे ॿाहिरि आहे, उनखे बि मां मुंहिंजो बि शुक्रगुज़ार आहियां, वेलकम चवां थो। हिकु दफ़ो वरी ॿीहर मां होॾे न पहुची सघियो आहियां, सभिनि सां मिली न सघियो आहियां, पर मां हथ ॿधी करे वरी तव्हांखे ख़ुशामदीद चवां थो ऐं भलीकार चवां थो। वरी महिरबानी तव्हां सभिनि दोस्तनि जी, तव्हां एतिरे अंग में आया आहियो। इंशाअल्लाह ताला सुभाणे बि असां वटि इहो प्रोग्राम आहे, ॿिए ॾींहुं बि आहे, पोइ वरी इन खां पोइ असां पंहिंजे हल्के में निकिरंदासीं। हाणे बि रोज़ घुमूं था, माहौल खे गरमाईंदासीं, बिलावल भुट्टो साहिबु खे, ज़रदारी साहिबु खे कामयाबु कंदासीं, घोटकी जे अवाम खे पंहिंजा हक़ वठी ॾींदासीं। जेके अॻ में नुमाइंदो त हितां जो मां ई रहियुमि 18 खां वठी, पर असांजे पीपल्स पार्टी जे परे थियण खां जंहिं माण्हुनि खे फ़ाइदो मिलियो उहो बि तव्हां ॾिठो, अवाम जे लाइ उन्हनि कुझु न कयो। जेतिरियूं मां स्कीमां ॾिनियूं, 3 अरब 10 करोड़ जूं स्कीमां हुयूं, जंहिंमें वॾे में वॾी स्कीम हुई ड्रेनेज जी। तव्हां हाणे ॾिसो था असांजे दौर में 2013-14 में वॾी स्पीड सां कमु हलियो पियो। ड्रेनेज जी स्कीम जेकी सिटी जी हुई, बगेवा जा 2 पासा रोड ॾिनासीं, बारियाली जा हुया, उनमें स्कीम हुयूं, शहर जूं हुयूं, हे सभई करप्शन जे नज़र थी वियूं। किथे ड्रेनेज जी स्कीम पंहिंजी पूरी थी आहे, किथे उहे जेके असां उन टाइम कमु करायोसीं वरी बसि हर को कमीशनां वठी ख़ामोश थी वियो। असां इहे कमु वरी कराईंदासीं, घोटकी शहर खे ॾाढो सुहिणो करे ठाहींदासीं, घोटकी जी बारियालियुनि खे ॾाढो सुहिणो करे ठाहींदासीं। रोड रस्ता असां रोज़ घुमूं था यूनियन काउंसिल में, रोड रस्ता सफ़ा ख़तमु आहिनि, बिजली जा वॾा मसइला आहिनि, बेशुमार मसइला आहिनि, पर तव्हां बि इहो सम्झो था त इहे सभु ठीकु तॾहिं थींदा जॾहिं पंहिंजी गवर्नमेंट ईंदी। इन करे तव्हां असां सां मज़बूत थी करे बीहो, इलेक्शन में भरपूर ताउन कयो, असांखे कामयाबु कयो, त तव्हांजो अमन बि वापसि अची वेंदो, तव्हांजो रोज़गार बि वापसि अची वेंदो, तव्हांजी डेवलपमेंट बि वापसि अची वेंदी। असांखे अलाह साईं जो शुक्र आहे, खानगढ़ वारनि खे अलाह घणो रिस्क ॾिनो आहे, घणी इज़त ॾिनी आहे, घणो भाग वक़्तु ॾिनो आहे। सियासत असांजी कंदा आहियूं, मां अॻ में बि अर्ज़ु कयो, उहो तव्हांजे लाइ कंदा आहियूं, ग़रीबनि जे लाइ, सभिनी दोस्तनि जे लाइ। इंशाअल्लाह ताला
असां पंहिंजी सियासत जो तरीक़ेकार साॻियो रखंदासीं ऐं तव्हां पाण सम्झो था अगरि पीपुल्स पार्टी कामयाबु थींदी, सिंध में गवर्नमेंट ठहंदी, वफ़ाक में गवर्नमेंट ठहंदी त पाण खे कुझु मिलंदो। अगरि गवर्नमेंट न हूंदी त पोइ त पाण खे कुझु न मिलंदो। इन करे तव्हां ॿधी करे पीपुल्स पार्टी खे कामयाबु कयो। पूरी सिंध जे अवाम खे मां इहो अर्ज़ु कंदुसि, पीपुल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। 15 साल सिंध जी अवाम पीपुल्स पार्टी सां रही आहे, अचण वारे दौर में इंशाअल्लाह रहंदी। ऐं हाणे जिन ज़िलनि में तरक़ी जा कम खोड़ थिया आहिनि, जिते नुमाइंदा चाहिनि पिया उन्हनि ते कमु कराइनि, असां वटि जेके नुमाइंदा हुया उहे पंहिंजे पेट भरण में पूरा हुया। हाणे अचण वारे दौर में तव्हां ॾिसंदो वरी असां हिते रोडनि जो जाल विछाईंदासीं, वरी डेवलपमेंट कंदासीं, वरी तव्हांखे रोज़गार वठी ईंदासीं इंशाअल्लाह ताला। नारे भट्टो आख़िर में तव्हां सभिनी दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां, सभिनी क़ौमनि जे दोस्तनि जो। इंशाअल्लाह ताला हर तरफ़ जीए भुट्टो थींदी, जीए भुट्टो जा नारा लॻंदा, राजा हाउस ते बि लॻंदा, पूरे घोटकी तालुके में, घोटकी ज़िले में जीए भुट्टो जा नारा लॻंदा। तव्हां असां सभई गॾिजी करे पीपुल्स पार्टी खे कामयाबु कंदासीं ऐं असांखे वरी तव्हांजी ख़िदमत जो मौक़ो मिलंदो। मां तव्हां सभिनी जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। जीए भुट्टो, पाकिस्तान ज़िंदाबाद।